सखर में पीपल्स पार्टी के अगवाणनि जे ज़ुल्मनि खां त हर एक वाक़ुफ़ु आहे। इहा का नई ॻाल्हि नाहे। इन्हनि जे ज़ुल्मनि खां त सहाफ़ी, वकील ऐं मुख़ालिफ़ सियासतदान न बची सघिया, पर पंहिंजे ई ख़ानदान जा बि माण्हू महफ़ूज़ न आहिनि हूंदा। अॼु हिकु अहिड़ो वाक़ियो सखर में पेश आयो आहे। अॻूणो डिप्टी मेयर तारिक चव्हाण पंहिंजे ई बिरादरी जे वोट जे ताक़त ऐं ज़ोर ते यूसी बादल में बिना मुक़ाबले चूंडिजी वियो, पर इक़्तिदार जो नशो, गुरूर, दबदबो, ज़ोर पंहिंजे ई बिरादरी जे माण्हुनि ते आज़माइण लॻो। नेशनल प्रेस क्लब वारो चव्हाण बिरादरी जो तारिक चव्हाण ख़िलाफ़ पाक किताब खणी मर्दनि ऐं औरतुनि जो एहतजाज कंदे चयो आहे त तारिक चव्हाण असांजे नौजवान सूमर चव्हाण मथां कूड़ी केस दाख़िल कराए खेसि लाग़ब करायो आहे। असां पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो था कयूं त असांजे नौजवान खे आज़ादु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿिए सूरत एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन उमर बलोच सां गॾु आदम शंबाणी, हथियार न्यूज़, सखर।